बादशाह जो मुरीद हिकिड़े ॾींहुं उन वटि हिकिड़ो फ़क़ीर आयो उन जी अर्ज़ कयसि त साईं मूंखे कुझु ॾे बुज़ुर्ग चयुसि वे बाबा केरु अचे वेही रहे शाम थी वई बुज़ुर्ग वटि केरु कोन आयो फ़क़ीर बि तंग थियो चई ॾेढो थियो चई बाबा हाणे वटि कुझु कोन्हे मुंहिंजी इहा जुतड़ी अथई फ़क़ीर बि को छिको उहा जुती खई रवानो थियो ॿार बादशाह बादशाह सौ भरिया पिया उन फ़क़ीर खां पुछे फ़क़ीर काॾे चयां फिराणे बुज़ुर्ग वटि वियो पोइ कुझु मिलियो कोन मिलियो हिकु आशे पासे में जुतड़ी खयो थो मूंखे ॾे सौदो कंदे चए तुंहिंजी मर्ज़ी चए हा इहा जुतड़ी मूंखे ॾे हो तो वेचारो खे ख़बर कान छा मंज़िल आहे हुन सौ वरिता जुती खणी वियो बादशाह अपने मुर्शिद वटि आयो ॾाढो ख़ुशि पियो थिए त सौ में सौदो करे आयो मुर्शिद तानो हणी चयुसि यार सौदो तमामु सवलो थियो सौ मुंहिंजी जुती मुंहिंजा दादा महबूब नज़र आहे इहे त बुज़ुर्ग इन जी जुती ही त तव्हां मदीने वारी भोग जे शान में आया शुक्र कयो मुंहिंजा दादा वॾो शान अथव मदीने वारी भोग जो हिते कई गौस कई कुतुब जेकी मुंहिंजा अज़ीज़ असांजा पाड़ेसी विया हूंदा तव्हां मदीने वारे शहंशाह जो रोज़ो त ॾिसो त सही मेरे ॾींहुं फ़क़ीर वीचारो छा थो चए कोई मिसल नहीं चुप कर मेहमान तो बैठा है ना मेहमान के अर्ज करे चुका है खुदा कारण बुधायो आवता के अर्ज करा यो वदाई काने का आओ बिल्कुल खुशी सा दो मुझे मदीने वाले शहंशाह की मेहरबानियां तवा ॾिसो ताई सावक काछे में हेड़ी सावक काने का के ट्यूबवेलन की सावक आए बाकी बरसात में ये 100 साल का तो है तवा ॾिसो के जमाने में मिठी के कणक थी वाके पर ही हेड़ी सावक अल्लाह के जरिया पानी ऊपर से टप के बरसना है कुल मील पानी ओ सोने दी कोई ढोलन दी चुप कर नमाज पढ़ी वेही रहियो आहे पहिरीं नमाज पढ़ी मुंहिंजा नमाज वॾी शइ अथव जेको नमाज़ी आहे उहो उॾंदो आहे अॼु के ज़माने में नमाज वॾी शइ आहे बड़ी बड़ी शइ बेपहिरीं नमाज पढ़ी साईं मुराक़बो करे वेही रहिया बेपहिरीं नमाज थी वई बेपहिरीं नमाज क़ज़ा पई थिए मेरली फ़क़ीर की मस्जिद शरीफ के विया हूंदा वरी ॾिसण मेरली साईं जी पासे में दरिया
उन दरी मां मथा आतफी आवाज आयो मेरड़ी फकीर टे पहरी नमाज कदा को थे साईं टप दे उठया फकीरन के जो बाबा जेके वुजू आहे तो असां जे पुछा नमाज पढ़े जेके ना है करे टे पहरी नमाज अदा फकीर जिनके वुजू हो साईं के बिस्मिल्लाह करे अल्लाह के नमाज पढ़ी शुरू कयो अने अल्लाह वक्त कोन कयो साईं के दरी खान नबी पाक जो दीदार था महबूब मदीने वाले गोट फरमाए मेरे लिए टे पहरी सुन्नत छड़े उते सलाम अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह यार सुन्नत पढ़ मुजादा नमाज एडी शे